ओम शांति। अॼु मावक्य कमल पुष्प समान स्थिति ही ब्रह्मण जीवन जो श्रेष्ठ आसन है। असांजो आसन छा आहे? हर गुरुअ जो संत सन्यासिन जो आसन हूंदो आहे न। असांजो आसन कहिड़ो आहे? कमल पुष्प समान स्थिति। असां हिन कलयुगी कीचड़ जहिड़ी दुनिया में रहंदे हुए भी विकार बुराइयूं असांखे टच न करनि। ये स्थिति ही असांजो आसन आहे। सदा ब्रह्मण जीवन 12/6/77 जा महावाक्य आहिनि। सदा ब्रह्मण जीवन जो श्रेष्ठ आसन कमल पुष्प समान स्थिति में स्थित रहंदा आहियो। ब्रह्मणनि जो आसन सदा साथ रहंदो आहे त तव्हां सभु ब्रह्मण भी सदा आसन ते विराजमान रहंदा आहियो। जेका दुनिया वारा ब्रह्मण हूंदा आहिनि उन्हनि सां गॾु आसन हूंदो आहे न। कंहिंखे बि माण्हू कंहिं बि ब्रह्मण या गुरु संत सन्यासी खे सॾु कंदो न त पहिरियों उन्हनि जो आसन ठाहींदा आहिनि। त तव्हां सभु ब्रह्मण भी सदा आसन ते विराजमान रहंदा आहियो। असांजो आसन छा आहे? असां हलंदे फिरदे आसन ते आहियूं। कमल पुष्प समान स्थिति ही असांजो आसन आहे। मतिलबु कलयुगी दुनिया में रहंदे हुए सभिनि जे संपर्क में ईंदे हुए असांखे विकार बुराई कंहिंजा बि विकार बुराई टच न थियनि बुद्धि में। असांखे उहो शुद्ध आत्मा असांजा शुद्ध वाइब्रेशन हुननि आत्माउनि ताईं पहुचे। इनखे चइबो आहे कमल पुष्प समान स्थिति। अर्थात सदा हर कर्मेंद्रिय द्वारा कर्म कंदे हुए भी इंद्रियनि जे आकर्षण सां न्यारी ऐं बाप जी प्यारी। कर्म कंदे हुए भी असां इंद्रियनि जे आकर्षण सां परे आहियूं। असां बुद्धि रूपी अख सां ॾिसूं सभु। हिन अख असांखे आकर्षित न करे, कन भी असांखे आकर्षित न करनि। जो कम जी ॻाल्हि आहे उहो ई ॿुधी। त कमल पुष्प समान स्थिति अर्थात सदा हर कर्मेंद्रिय द्वारा कर्म कंदे हुए भी इंद्रियनि जे आकर्षण सां न्यारा ऐं बाप जा प्यारा। सिर्फ़ु स्मृति में न्यारो प्यारो न, लेकिन हर सेकंड सर्व कर्म न्यारो प्यारो स्थिति में हुजे। ये न सिर्फ़ु असांखे स्मृति त आहे, लेकिन असांजी हर सेकंड जो सर्व कर्म न्यारो प्यारो स्थिति में हुजे। इन जो ही यादगार असां सभिनि जे गायन में अञा ताईं भी भक्त हर कर्म इंद्रियनि जे प्रति महिमा कंदा आहिनि न। इंद्रियनि जे प्रति महिमा में नैन कमल, मुख कमल, हस्त कमल चई करे गायन कंदा आहिनि। असांजी हाणे आत्मिक स्थिति अहिड़ी रही, हर कर्म कंदे हुए कर्मेंद्रियनि जे आकर्षण सां परे। तॾहिं असांजो भक्ति मार्ग में गायन आहे नैन कमल, मुख कमल, हस्त कमल इहा चई करे गायन कंदा आहिनि। त इहे कंहिं समय जी स्थिति जो आसन आहे। हिन ब्राह्मण जीवन जो आहे न। पंहिंजे पाण खे पुछो, पंहिंजे पाण खां पुछो, हर कर्म इंद्री कमल समान विकारी बंधननि सां मुक्त आहे। कमल समान विकारी बंधननि सां मुक्त आहे। असांजी हर कर्मेंद्री विकारी बंधननि सां मुक्त आहे। देह के ॾिसंदे भी रहो, लेकिन ॾिसंदे हुए भी नैन कमल वारा देह जे आकर्षण जे बंधन में न अचे। ये तव्हां अभ्यास पंहिंजे परिवार वारनि जे साम्हूं करे ॾिसजो कि देह के ॾिसंदे हुए भी
नैन कमल वारा देह जी आकर्षण जे बंधन में न अचनि। मतलब उन्हनि जी देह ॾिसंदे हुए बि कि फलानी इहा आत्मा हिन देह सां मुंहिंजो इहो संबंधी आहे, सम्झो तव्हांजो पुटु ई हुजे, तव्हांजा ॿार ई हुजनि, तव्हां पंहिंजे ॿारनि खे ॾिसंदे हुए उन्हनि जी देह जी आकर्षण में ईंदा आहियो कि मुंहिंजो पुटु आहे। कीअं ॾिसंदा आहियो कि हीअ त आत्मा आहे, हीअ आत्मा हिन शरीर द्वारा ॿार जो संबंध निभाए थी। अगरि असां हीअं ॾिसंदा आहियूं त कमल नैन कमल वारा हूंदा आहिनि। ॿियो तव्हां हुन ॿार जी सुठी रीति पालना करे सघंदव। अगरि तव्हां हुनखे ईअं ॾिसंदव न त तव्हां हुनजी सुठी रीति पालना करे सघंदव। जीअं कमल जल में रहंदे हुए बि जल सां न्यारो अर्थात जल जे आकर्षण जे बंधन सां न्यारो हूंदो आहे, अनेक भिन्न भिन्न संबंध सां न्यारो रहंदो आहे। कमल जे संबंध बि ॾाढा हूंदा आहिनि। कमल जो फूल सां न इहा प्रवृत्ति मार्ग जी निशानी आहे। अकेलो सिर्फ़ु फूल न हूंदो आहे, हेठां हुनजी बि चीजूं बि कम में ईंदियूं आहिनि। कमल जे फूल जी ॾाढियूं चीजूं कम में ईंदियूं आहिनि। त ॾिसो कमल जो फूल छो चईंदा आहिनि? घर गृहस्थी वारनि जी निशानी आहे कमल जो फूल। मतिलबु घर गृहस्थी में रहंदे कमल फूल समान रहणो आहे कि जीअं कमल जो फूल अकेलो न हूंदो आहे, संबंध बि ॾाढा हूंदा आहिनि। प्रवृत्ति मार्ग जी निशानी जो सूचक आहे। ईअं ब्रह्मण अर्थात कमल पुष्प समान ठहण वारी आत्मा प्रवृत्ति में रहंदे भी, चाहे लौकिक चाहे अलौकिक, साथ साथ किचड़ो अर्थात तमोगुणी वातावरण में रहंदे हुए भी सदा ही न्यारी प्यारी रहे। सभिनि जे संपर्क में ईंदे हुए भी सदा ही न्यारी प्यारी रहे। ये असांखे अभ्यास करणो आहे। ये असांखे छा करणो आहे? अभ्यास करणो आहे। चेक करो घर गृहस्थी में रहंदे हुए, दुनिया में संबंध निभाईंदे हुए असांखे कहिड़ा कहिड़ा विकार टच कंदा आहिनि। केरु केरु आत्मा, केरु केरु वस्तु असांखे आकर्षित कंदी आहे। बाबा ॾींहं आसक्ति न हुजणी खपे। जो गुण रचना में आहे, कमल जो फूल असांजी रचना आहे न, त असां त मास्टर रचयिता आहियूं, त असां मास्टर रचयिता में बि उहो गुण हुजणो खपे न। सदा हिन आसन ते स्थित रहंदे आहियो या कॾहिं कॾहिं स्थित थींदा आहियो। सदा पंहिंजे हिन आसन खे धारण करण वारा ई सर्व बंधन ऐं सदा योग युक्त ठही सघंदा आहिनि। बाबा चवनि था सदा पंहिंजे हिन आसन खे धारण करण वारा ई सदा सर्व बंधन मुक्त। हुननि खे जीवन में कोई बंधन न हूंदो। अगर कोई आत्मा हीअं अभ्यास करे हलंदी न, कमल जो पुष्प समान अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी करे कर्म कंदी हूंदी, त हुनखे जीवन में कोई बंधन न हूंदो। सदा योग युक्त ठही सघंदा। पंहिंजे पाण खे ॾिसो, पंज विकार, पंज प्रकृति जे तत्वनि जे बंधन सां केतिरो % में मुक्त आहियो? पंज विकार, पंज प्रकृति जे तत्वनि जे बंधन सां केतिरो % असां मुक्त आहियूं? प्रकृति हाणे पंहिंजो रूप ॾेखारे थी न, गर्मी, भल गर्मी अचे लेकिन काथे काथे बारिश थी पए, भारत में ई काथे काथे बर्फ़ थी, त हिनखे गर्मी सम्झी करे बि अगरि असां ठंडी ठंडी चीजूं या इहे सभु खाऊं था त बि शरीर ते इफेक्ट थिए थो न। मतिलबु मिक्स थियल आहे मौसम। जीअं सर्दी में बि हुयो न, टेम्परेचर भले ई ॾींहं जो ज़्यादा वेंदो हुयो लेकिन ठंड बि हुई ऐं उहो बि हुयो। त हाणे बि ईअं ई आहे। हाणे ठंड न आहे लेकिन काथे काथे थधो मौसम आहे, त हुनजो इफेक्ट थोरो थोरो पए थो।
त ये प्रकृति जा ये पंज तत्व असांखे हलचल में त नथा आहिनि। हीअं त नथा कि असां जो करणु चाहियूं था लेकिन गर्मी जे कारण असां उहो करे नथा पायूं, या असां सुबुह जो बाबा खे यादि करणु चाहियूं था लेकिन गर्मी एॾी आहे, निंड थी अची वञे, आलस थो अचे। त इहे असांजी पुरुषार्थ में ये पंज विकार ऐं पंज प्रकृति जा तत्व विघ्न न विझणा खपनि। इन जे बंधन में असां न अचूं। त बाबा चवनि था चेक करो पंज विकार पंज प्रकृति जे तत्वनि जे बंधन सां केतिरो % मुक्त आहियो, लिप्त आत्मा आहियो या मुक्त आत्मा आहियो। त अॼु बाबा असांखे छा था चवनि, असांखे छा ठाहिणो आहे, परफेक्ट कमल जो फूल। परफेक्ट कमल जे फूल में जो विशेषताएं हूंदियूं आहिनि उहे असां रचयिता में नज़र अचणियूं खपनि। तव्हां सभिनि बाप दादा सां वाइदो कयो कि सभिनि खे छॾे करे तव्हांजा ठाहींदासीं, जो चईंदा उहो कंदासीं, वैसे उहे ई जीअं हलाईंदा उहो हलंदासीं। वाइदो निभायो था। सॼे ॾींहं में केतिरो समय असां वाइदो निभाईंदा आहियूं, केतिरो समय वाइदो भुलिजी वेंदा आहियूं कि बाबा असांखे चयो हुई असां बाबा सां प्रॉमिस कयो आहे, जाते विहारायो, जो खारायो, जो पारायो उहो कंदासीं। इहो वाइदो केतिरो यादि रहंदो आहे, केतिरो निभाईंदा आहियो। गीत रोज़ ॻाईंदा आहियो। मुंहिंजो त हिकु शिव बाबा ॿियो न कोई, हिकु गीत आहे न, त बाबा चवनि था गीत रोज़ ॻाईंदा आहियो। अहिड़ी स्थिति आहे ॿियो कोई संबंध स्नेह सहयोग व प्राप्ति व्यक्ति व वैभव द्वारा बाप सां किनारो करण वारा त न आहियो। चेक करो, अगरि असांखे हाणे अमृत वेले जो समय हुजे, नुमा शाम जो समय हुजे, असां वेठा यादि में आहियूं लेकिन ॿिया संबंधी यादि अचनि था, कुझु ॿियो कुझु चीजूं यादि अचनि थियूं कि असां हाणे चऊं कि बसि हाणे मां बाबा खे यादि करां हिकु सेकेंड जे लाइ। हाणे अगरि असां स्टॉप कराऊं त बाबा ई यादि ईंदो या ॿिया संबंधी, ॿिया खाइण पीअण जी चीजूं या ॿियो कुझु यादि ईंदो। बाबा खे किनारो त न करे छॾंदा आहियो। बाबा चवनि था आहे कोई व्यक्ति व वस्तु जो बंधन मुक्त आत्मा खे पंहिंजी तरफ़ आकर्षण जे बंधन में बांधे वठे। कोई व्यक्ति वस्तु आहे अहिड़ो कि असांखे ख़ुदि जे बंधन में ई बांधे वठे, असां बाबा खे यादि ई न करे सघूं। जॾहिं ॿियो कोई न आहे त निरंतर बंधन मुक्त आहियो, चेयरफुल निरंतर। बाबा चवनि था कि चेक करो ॿियो कुझु आहे, बसि चईंदा आहियो ॿियो, कंदा आहियो ॿियो, कोई आहे या सभु समाप्त थी विया। जॾहिं ॿियो कोई न आहे त निरंतर बंधन मुक्त ऐं योगयुक्त आत्मा जो अनुभव कंदा आहियूं। कोई आहे अगरि आहे त गीत छो ॻाईंदा आहियो। अगरि कोई व्यक्ति वैभव आहे त गीत छो ॻाईंदा आहियो। मुंहिंजो त हिकु शिव बाबा ॿियो न कोई। बाप दादा खे ख़ुशि करण लाइ ॻाईंदा आहियो, व चइण सां पंहिंजी स्थिति में ठाहिण जे लाइ ॻाईंदा आहियो। ब्रह्मण जीवन जी विशेषता आहे ब्रह्मणनि जो अर्थात सोचणु ॿोलणु करणु सभु हिकु हुजे। ब्रह्मण जीवन जी विशेषता छा आहे? ब्रह्मण अर्थात सोचणु। असांजी विशेषता छा आहे? ब्रह्मण अर्थात सोचणु, ॻाल्हाइणु, करणु सभु हिकु समान। अंतर त न हुजे न, त ब्रह्मण जीवन जी विशेषता कॾहिं धारण कंदव। हाणे या अंत में कई अहिड़ा बि ॿार आहिनि जो स्वयं जे पुरुषार्थ जी वजह समय ते छॾे छॾंदा आहिनि कि समय ईंदो त कंदासीं। समय अचण ते आत्मा स्वयं कमज़ोर हुजण जे कारण समय ते रखी छॾंदी आहे।
तव्हां माण्हुनि वटि बि जॾहिं म्यूज़ियम प्रदर्शनी ॾिसणु ईंदा आहिनि त छा चईंदा आहिनि, समय मिलंदो त कंदासीं। हाणे असांखे समय न आहे। इहा बाबा चवनि त इहा चईंदा आहिनि कि असां वटि बि कोई म्यूज़ियम, त चईंदा आहिनि अञा हाणे असांखे समय न आहे। इहे अज्ञानियुनि जा ॿोल आहिनि, छो जी समय जे ज्ञान सां अज्ञानी आहिनि न। लेकिन असांखे त ज्ञान आहे कि कहिड़ो समय थो हले। हिन वर्तमान समय खे कहिड़ो समय चईंदा आहियूं, कल्याणकारी युग समय चईंदा आहिनि। सॼे कल्प में कमाई, सॼे कल्प जी कमाई खे, सॼे कल्प जी कमाई जो समय चईंदा आहियूं। श्रेष्ठ कर्म रूपी बीज बोअण जो समय चईंदा आहियूं। हाणे कल्याणकारी युग, संगम युग खे छा चईंदा आहियूं, सॼे कल्प जी कमाई जो समय आहे। हाणे अगरि असां सुठा कर्म करे बाप जी श्रीमत ते हली जो खातो जमा कयो, उहो असांजो 5000 साल हलंदो। बाबा त चईंदा आहिनि मां तव्हांखे 21 जन्मनि जो वरसो ॾींदो आहे। लेकिन कॾहिं बाबा चईंदा आहिनि न कि तव्हां मूंखां पूरो 84 जन्मनि जो वरसो वठी वठो। त बाबा चईंदा आहिनि 4000 खां संस्कार जो रिकॉर्ड वॾो, 5000 वर्ष जे संस्कारनि जो रिकॉर्ड भरण जो समय हाणे आहे। 5000 साल में असां 84 जन्म वठंदासीं न, त उहो रिकॉर्ड भरण जो समय हाणे आहे। विश्व कल्याण, विश्व परिवर्तन जो समय हाणे आहे। समय जे ज्ञान वारा बि वर्तमान समय खे गवाईंदे हुए अचण वारे समय ते छॾे ॾींदा त हुनखे छा चईंदासीं? भई असांखे त पतो आहे, असांजी बुद्धि त एॾी सुठी आहे कि बाबा जो ज्ञान सम्झे थी, लेकिन असां न कंदासीं त पोइ छा चईंदासीं? समय जे ज्ञान ॼाणण वारा बि वर्तमान समय गवाईंदा त अचण वारे समय ते छॾे ॾियो। त उहो माण्हू जेका चईंदा आहिनि कि ठीकु आहे जॾहिं समय ईंदो तॾहिं ॾिसंदासीं, त उन्हनि जो छा थींदो? समय बि असांजी क्रिएशन आहे। क्रिएशन जे आधार ते क्रिएटर जो पुरुषार्थ हुजे, अर्थात समय जे आधार ते स्वयं जो पुरुषार्थ हुजे, त उनखे क्रिएटर चईंदासीं। अगरि उहो सोचे समय ईंदो तॾहिं कंदासीं। क्रिएटर जे आधार ते, क्रिएशन जे आधार से क्रिएटर जो पुरुषार्थ हुजे, अर्थात समय जे आधार ते स्वयं जो पुरुषार्थ हुजे, त छा हुनखे क्रिएटर चईंदासीं? त असांजो क्रिएटर, असांखे त बाबा चईंदा न कि तव्हांखे पहिरों खां ई तयारु थियणो। समय जे आधार ते स्वयं जो पुरुषार्थ हुजे त हुनखे क्रिएटर चईंदासीं। त बाबा चईंदा आहिनि बाप दादा पहिरियों बि ॿुधाई, तव्हां श्रेष्ठ आत्मा आहियो, सृष्टि जे आधार मूर्त आहियो। बाबा चईंदा आहिनि न कि तव्हां घड़ी आहियो, परिवर्तन जी घड़ी आहियूं असां। अहिड़े आधार मूर्त समय जे व कहिड़े बि प्रकार जे आधार ते रहनि त अधीन चईंदासीं न, व आधार मूर्त चईंदासीं। त पंहिंजे पाण खे ॾिसो त चेक करो कि वर्तमान स्थिति जे आधार, बाबा चवनि था त पंहिंजे पाण खे चेक करो कि सृष्टि जी आधार मूर्त आत्मा कंहिंजे बि प्रकार जे आधार ते त नथा हलो। भई मौसम ठीकु थींदो त पोइ पुरुषार्थ कंदासीं, अञा त ॾाढी गर्मी थी लॻे, अञा त ॾाढी ठंड आहे, अञा त ईअं आहे। मौसम छा बि हुजे, घर में परिस्थिति वायुमंडल कहिड़ो बि हुजे, असांखे त रोज़ु मुरली पढ़णी आहे, रोज़ु अमृत वेलो करिणो आहे। असांखे त बाबा जी धारणाउनि खे पालन करे हलणो ई आहे। चाहे घर में लड़ाई झगड़े जो माहौल हुजे, चाहे दुख परिस्थिति जो माहौल हुजे, चाहे कहिड़ो बि माहौल हुजे, चाहे गर्मी हुजे, चाहे ठंडी हुजे, चाहे बारिश हुजे, चाहे कुझु बि थिए, जीअं रोटी खाइण न छॾंदा आहियो त ईअं ई असांखे आत्मा में शक्ति भरण न छॾणो आहे।
ये सदा यादि रखो। ईअं न अॼु मुंहिंजो मूड ई न ठीकु न आहे, मन ई नथो लॻे, बाबा सां योग ई नथो लॻे, त ॿियो ई बाबा वटि ॿियो ई सुठा सुठा गीत ॿुधो, ॿियो ई सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधी करे मुरली में पंहिंजो मनन चिंतन करो, त फालतू ॻाल्हियुनि सां मन ॿाहिरि अची वेंदो। त हीअं जो युक्तियूं असां रची सघंदा आहियूं न, ऐं हिक ॿिए खे सहयोग ॾियो। जेका विज्ञान में हलण वारी आत्मायूं आहिनि उन्हनि खां ई हिक ॿिए खे सहयोग पुछंदा कंदासीं। भई रोज़ु मुरली पढ़ंदा आहियो, नमाज़ कंदा आहियो, कोई तव्हांखे उहो ॻाल्हि ॿुधाए त बाबा जी ज्ञान जे हिसाब सां उन्हनि खे कुझु ॿुधाए छॾियो, त इहे हिक ॿिए खे बि मदद करे सघंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि, बाप दादा पहिरियों बि ॿुधायो हुई कि तव्हां श्रेष्ठ आत्मा आहियो, सृष्टि जे आधार मुहूर्त आहियो। अहिड़ी आधार मुहूर्त समय जे बि कंहिं प्रकार समय व कंहिंजी बि प्रकार जे आधार सां रहे त अधीन चईंदासीं, व आधार मुहूर्त चईंदासीं। त पंहिंजे पाण खे चेक करो, सृष्टि जे आधार मुहूर्त आत्मा कहिड़े बि प्रकार जे आधार ते त नथा हलो, सिवाय हिकु बाप जे आधार मुहूर्त कंहिंजे बि हद जे सहारे जे आधार ते हलण वारी आत्मा त न आहियो। वाइदो इहो ई कयो आहे न, मुंहिंजो त हिकु बाबा ॿियो न कोई। लेकिन प्रैक्टिकल छा आहे, हिकु सहारे जो प्रैक्टिकल प्रमाण अनुभव कंदा आहियो कि अगरि ॻाल्हि थोरी सी बि पेशेंस रहंदो आहे या सोचंदा अरे बाबा त कुझु ठीकु कई न, हलो हिन खां था पुछूं, हिन जी मदद था वठूं, इहे था करूं न। बाबा त चईंदा आहिनि परिस्थिति ईंदी, बसि मूंखे यादि करो त परिस्थिति पार थी वेंदी। त बाबा चईंदा आहिनि कि हीअं त न कि ॻाल्हि अहिड़ी ईंदी आहे त असां मुंझी करे घबराए करे ॿियो कमु बाबा जी श्रीमत जे विपरीत कमु में घुसी वेंदा आहियूं। सिवाय हिकु बाप जे आधार मुहूर्त कंहिंजे बि हद जे सहारे जे आधार ते हलण वारी आत्मा त न आहियो। वाइदो त इहो ई कयो आहे, मुंहिंजो त हिकु ई सहारा। लेकिन प्रैक्टिकल छा आहे, हिकु सहारे जो प्रैक्टिकल प्रमाण अनुभव कयो आहे। हिकु ई समय बाबा चवंदा, हिकु ई समय हिकु अविनाशी सहारो यादि रहंदो आहे। हिकु सहारे जो प्रैक्टिकल प्रमाण अनुभव थींदो आहे। हिन कलयुगी पत दुनिया सां किनारो कयल आहे, हीअं अनुभव थींदो आहे कि हाणे त असां नई दुनिया जी तरफ़ वञूं था। अहिड़ी आत्मा जी जीवन नैया कलयुगी दुनिया सां किनारो छॾे ॾींदी। अहिड़ी आत्मा जो बाबा जी श्रीमत ते हलण वारी आत्मा आहे, वो बल कलयुगी दुनिया में रहंदे हुए बि उन्हनि जो सहारो छॾे ॾींदी आहे। बल घर में कोई बि न हुजे लेकिन बाबा मूंसां गॾु आहे, कोई तकलीफ़ न थींदी। त बाबा चईंदा आहिनि आकर्षण कलयुगी पतित दुनिया आकर्षण सां किनारो कयल हुआ आहे, अर्थात परे महसूस कंदा आहियो कि अञा ताईं कलयुगी दुनिया जा रीति रस्म हिननि में ई फसियल आहियूं। रोज़ु सुबुह जो उथी करे कर्म क्षेत्र में ईंदा आहियूं न, त असांखे इहो ई ध्यानु रखिणो आहे कि अॼु मूंखे जो बि करिणो आहे उहो बाबा जी श्रीमत प्रमाण करिणो आहे। त असां हुन ई लाइट स्थिति में हुजूं, जिद्द बि न करिणो आहे। त बाबा चईंदा आहिनि कि हुन ई लाइट स्थिति में स्थिति रहो कि हाणे मूंखे बाबा कीअं ॿुधायो अथई ईअं जीवन जीअण जे लाइ कहिड़ी कहिड़ी मत ॾिनी अथई सुबुह खां वठी राति ताईं। त असां हुन मत खे यूज़ करे कर्म क्षेत्र में कर्म करूं त आपे ई कलयुगी पतित विकारी दुनिया सां किनारो थींदो वेंदो। मतिलबु दुनिया में रहंदे हुए बि दुनिया वारे माण्हुनि जी जेकी बि मतियूं आहिनि उन्हनि ते न हलंदासीं। हा, कॾहिं कॾहिं वञिणो पए थो त बाबा खे यादि करो बसि। कोई बि कलयुगी आकर्षण हुनखे खींचे न सघंदो आहे। जेकी आत्मा किनारो करे वठंदी आहे न, धीरे धीरे
हिकु हिकु ॻाल्हि खे न छॾंदा वञो त धीरे धीरे असां सत्युगी नई रस्म रिवाज इन दुनिया में लाए सघंदासीं। बाबा चवनि था कोई भी कलयुगी आकर्षण अहिड़ी आत्मा जो कलयुगी पतित विकारी दुनिया जे आकर्षण सां परे हूंदी आहे, हुनखे कोई भी कलयुगी आकर्षण खींचे न सघंदो आहे। जीअं साइंस जे द्वारा धरती जे आकर्षण सां परे थी वेंदा आहिनि न, स्पेस में हली वेंदा आहिनि, अर्थात परे थी वेंदा आहिनि। अगरि कहिड़े बि प्रकार जी आकर्षण, चाहे देह जे संबंध जी व देह जे पदार्थ जी, आकर्षित कंदी आहे असांखे। छा चेक करिणो आहे? देह जे संबंध, देह जे पदार्थ जी आकर्षण असांखे थींदी आहे। इन सां सिधा कोई न कोई सहारे जो प्रत्यक्ष प्रमाण विनाशी अल्पकाल जो सहारो हुजण जे कारण प्राप्ति भी अल्पकाल जी हूंदी आहे। अगरि असांजी आकर्षण आहे त हिन सां सिधा कोई न कोई जे सहारे खे प्रत्यक्ष प्रमाण विनाशी अल्पकाल जो सहारो हुजण जे कारण प्राप्ति भी अल्पकाल जी थींदी आहे, अर्थात विनाशी, थोड़े समय जे लाइ थींदी। अगरि असां उन्हनि सां आकर्षित थींदासीं त सम्झो अगरि तव्हांखे पंहिंजो कोई दैहिक संबंधी, तव्हांजो ॿार अगरि तव्हांखे आकर्षित करे थो त ॿार अॼु न त कल्ह वॾो थींदो त छोरो हूंदो त वञी करे कमाई कंदो, शादी कंदो त परे थींदो ई सही। छोरी हूंदी त बि परे थींदी ई सही। त तव्हां अगरि पंहिंजे दैहिक ॿारनि में मोह रखी वेंदव त उहो त थोरे समय जे लाइ तव्हांखे सुख ॾींदो, अल्पकाल जो सहारो ॾींदो न। हू ख़ुदि बि वॾो थींदो, वॾी थींदी त ख़ुदि बि त पंहिंजो जीवन जींदी न। त तव्हां सां त उनखे थोरी दूरी त थी वेंदी आहे, चाहे घर में ई पुटु छो न हुजे, लेकिन दूरी त थी वेंदी आहे शादी थियण खां पोइ। त इहे त अल्पकाल जो सहारो थी वियो, अल्पकाल जी प्राप्ति थींदी ॿारनि सां। लेकिन अगरि तव्हां शिव बाबा खे पंहिंजो ॿारु ठाहे रखो त उहो त असांखे सदा ई अंत ताईं असांजो मददगार रहंदो न। अंत ताईं शिव बालक तव्हांजी संभाल कंदो। त बाबा चवनि था अगरि तव्हां विनाशी दैहिक संबंध, विनाशी पदार्थनि जे आकर्षण में आकर्षित थी वेंदव। अॼु मोबाइल ई आहे, अगरि असां मोबाइल सां आकर्षित थी वेंदासीं, हा भाई मोबाइल में असां मुरली पढ़ी सघंदा आहियूं, ॿुधी सघंदा आहियूं, गाना ॿुधी सघंदा आहियूं। अगरि उन जी मदद सां ई असां बाबा खे यादि कंदासीं त केॾी मोबाइल बंदि थी वियो, पोइ छा बाबा खे यादि करे न सघंदासीं? त इहे असांखे भले साधन आहिनि, संबंधी आहिनि, लेकिन उहे न हुजनि त हुन जे बिना बि असांजी स्थिति हिकु रस रहे, असां हलचल में न अचूं। बाबा चईंदा आहिनि, जीअं कई चईंदा आहिनि थोरो अनुभव थींदो आहे, यादि रहंदी आहे, शक्ति मिलंदी आहे, शक्ति स्वरूप जो अनुभव थींदो आहे, लेकिन सदा न रहंदो आहे। कई बार चईंदा आहिनि बाबा सां असांखे थोरो थोरो अनुभव थींदो आहे, सदा न रहंदो आहे। हुन जो कारण आहे अवश्य हिकु सहारे जे बजाए कोई न कोई हद जा सहारा आधार ठाहे छॾिया आहिनि। हाणे ॿार खे पतो आहे मूंखे माउ पीउ पालना कंदो, है न, हुनखे लॻंदो आहे न मुंहिंजी माउ आहे त मुंहिंजी माउ ई मूंखे सभु कुझु कंदी, नंढो ॿारु हुजे त उहो केतिरो बि तव्हां हुनखे डांटो मारो, लेकिन उहा माउ पीउ सां ई अगरि सुठो ॿारु हूंदो त पंहिंजे माउ पीउ हुन जे वटि ईंदो बार बार, ॿियो कोई सहारो आहे ई न, हिकु ई सहारो आहे। त ईअं ई असां बि अगरि बाबा सां ई पंहिंजो संबंध जोड़े रखूं न, कि मुंहिंजो त हिकु ई सहारो आहे बाबा,
कोई भी ॻाल्हि हुजे, चाहे देह जी संबंध पदार्थ वस्तु वैभव कोई भी ॻाल्हि हुजे, पहिरियों बाबा जे सहारे हलंदा न त तव्हांखे सदा ई शक्ति स्वरूप अनुभव थींदो। लेकिन असां सोचदा आहियूं चलो बाबा खे त चयो आहे, चलो हाणे हिननि खां पुछी था वठूं, हिननि खां बि, हिन खां बि त बाबा जी उहा शक्ति असांखे प्रॉपर मिली न सघंदी आहे, छो की असां हेॾे होॾे भटकी वेंदा आहियूं न। अगरि ॿारु पंहिंजे माउ पीउ जे अंडर न रहे, हेॾे होॾे बि भटकंदो रहे, कॾहिं हिन वटि, कॾहिं दोस्त यार, कॾहिं चाचा मामी, कॾहिं पड़ोसी, त तव्हां बि सोचंदो अलाए पड़ोसी वटि खाईंदो, अलाए हुननि सां गॾु रहियो, उहो ई ॼाणनि। तव्हां बि थोरो माउ पीउ बि भले ई सोचंदो हा भई ॿारु असां वटि ई अचे, खाए पी, असांखे ई सभु कुझु ॿुधाए। लेकिन ॿारु अगरि चारो तरफ़ भटके थो त तव्हां बि सोचंदो न अरे हाणे छा करूं, कुझु पतो ई नथो लॻे, कंहिंखे छा थो चए, कंहिंखे छा थो चए, कंहिंसां छा थो वठी अचे, त तव्हां बि प्रॉपर हुनजी परवरिश न करे पाईंदा, हुनखे ॿार खे ओतिरी पालना न मिली सघंदी माउ पीउ जी। त उअं ई अगरि असां चारो तरफ़ भटकंदा रहंदा आहियूं, चारो तरफ़ कोई किथां न किथां सहारो अनुभव करण से हेॾे वेंदा, त बाबा खां जो शक्ति मिलणी आहे उहा असांखे अनुभव न थींदी आहे। हिकु सहारे जे बजाए कोई न कोई हद जा सहारनि जो आधार वठी वठंदा आहियूं न, त उहा शक्ति न मिलंदी आहे, उहा प्रॉपर यादि न रहंदी आहे। आधार बि हिलंदो आहे ऐं स्वयं बि हिलंदा आहियूं, अर्थात हलचल में अची वेंदा आहियूं। त पंहिंजे आधार खे चेक करो, चेक करणु ईंदो आहे। चेक करण लाइ दिव्य अर्थात समृद्ध बुद्धि खपे। त अॼु असांखे छा चेक करिणो आहे कि मुंहिंजो हिकु बाबा ई सहारो आहे या ॿियो कोई बि सहारो ठाहे रखियो आहे। त इहा दिव्य बुद्धि द्वारा, अगरि न त बुद्धिवान आत्माउनि जे सहयोग सां पंहिंजी चेकिंग कजो। जेकी बि तव्हांजे संबंध संपर्क में निमित हूंदा आहिनि न, तव्हांजी टीचर, त हुननि जे सहयोग सां बि असां ख़ुदि जे बारे में पतो करे सघंदा आहियूं। बाप दादा हर ब्राह्मण आत्मा के जन्म थींदे ही दिव्य समृद्ध बुद्धि, दिव्य नेत्र ब्राह्मण जन्म जो वरदान रूप में ॾिनो। बाप दादा असांखे ख़ुदि खे न आत्मा सम्झी करे अनुभव कजो, चेक कजो ख़ुदि खे कि मां आत्मा बाबा खे यादि करे सॼो ॾींहुं हलां थी या मूंखे ॿियो कोई बि यादि अचे थो। कर्म त करिणो ई आहे, ॿियनि जे संबंध में ईंदासीं त कुझु कर्म, लेकिन पहिरियों असांखे बाबा अॼु ईअं करिणो आहे। पोइ जे माण्हू सां असांखे संबंध संपर्क में अची करे कर्म करिणो आहे उहो कर्म करूं। अगरि उहो माण्हू न बि हुजे, हुनजी एब्सेंस में बि असां हलचल में न अचूं कि अरे उहो माण्हू त आयो न, मां त हुनजे भरोसे कमु पई करां, मां हुनजे भरोसे थोरी थी करां, मां त बाबा सां गॾु आहियां। हा उहा आत्मा सहयोग ॾियण वारी आहे, अगरि अॼु नथी अचे त ठीकु आहे, मां बाबा सां गॾु करां थी। अगरि हुनजे बिना न करिणो आहे त चलो कोई न, असां ॿियो कुझु कमु था करे छॾूं, असां हलचल में न ईंदासीं। त हर ब्राह्मण आत्मा के जन्म हूंदे ही दिव्य समृद्ध बुद्धि, दिव्य नेत्र ब्राह्मण जन्म जो वरदान रूप में मिलंदो आहे। वह यूं चओ ये ब्राह्मण जो बर्थ जो गिफ्ट आहे, जनम ते असांखे कहिड़ो गिफ्ट मिलंदो आहे? दिव्य समृद्ध बुद्धि। दिव्य समृद्ध बुद्धि असांखे जनम ते ई बाप दादा द्वारा सौगात में मिलंदी आहे। छा पंहिंजे जनम जी गिफ्ट खे संभालणु ईंदो आहे? अगरि सदैव हिन गिफ्ट खे यथार्थ रीति सां यूज़ करो त सदा कमल पुष्प समान रहो, अर्थात सदा कमल पुष्प समान स्थिति जे आसन में स्थित रहो। सम्झो छा चेकिंग करणी आहे।
सर्व कर्मेंद्रियों केसि ताईं कमल ठहियूं आहिनि। अहिड़े कमल समान ठहण वारा सदा आकर्षण खां परे सदा हर्षित रहंदा आहिनि। सदा हर्षित न रहण अर्थात काथे न काथे आकर्षित थियणु। त हर्षित न रही सघंदा आहियूं। अगरि असां काथे न काथे आकर्षित थींदासीं त असां हर्षित न रही सघंदासीं। हाणे हिन सभिनि ॻाल्हियुनि सां बुद्धि द्वारा किनारो कयो। कहिड़ी ॻाल्हि जे कारण मुंहिंजी ख़ुशी गायब थी वई। कहिड़ी ॻाल्हि जे कारण मुंहिंजी ख़ुशी गायब थी वई, मतिलबु असां हुन व्यक्ति, हुन वैभव, हुन ॻाल्हि सां आकर्षित थी वियासीं। ईअं बि चेक करे सघंदा आहियो न। सम्झो असांजे शरीर जे कंहिं अंग में सूर थो थिए, सूर थींदो। अगरि असां अगरि असां हुन सां आकर्षित थी वेंदासीं त असांजी ख़ुशी गायब थी वेंदी। त एतिरो डीप चेकिंग करणी आहे असांखे। कहिड़े कोई कॾहिं ॿार कुझु ग़लति करे थो, हीअं हूअं करे थो, हा हुनखे सम्झाइणो आहे, हुनखे राय सलाह ॾियणी आहे, लेकिन असांजी आत्मिक स्थिति छो हलचल में अचे। अरे मुंहिंजो ॿारु हीअं थो करे, मूंखे त टेंशन थी थिए। न, हीअ त बाबा जो ॿारु आहे न। एतिरो ताईं असांखे चेकिंग करणी आहे। बाबा चवनि था असांजी सर्व कर्मेंद्रियूं केसि ताईं कमल ठहियूं आहिनि। अहिड़ा कमल समान ठहण वारा सदा आकर्षण सां परे सदा हर्षित न रहण अर्थात काथे न काथे आकर्षित थींदा आहिनि। तॾहिं हर्षित न रही सघंदा। असां काथे न काथे कंहिं न कंहिं कर्मेंद्रियनि जे, कंहिं न कंहिं संबंधनि जे आकर्षण में अची वेंदा आहियूं त हर्षित न रही सघंदा आहियूं। हाणे हिन सभु ॻाल्हियुनि सां बुद्धि द्वारा किनारो करो। चइणो करणु हिकु करो। असांजो जेको चइणो आहे उहो करणु हिकु करो। वाइदो करण वारा न, लेकिन निभाइण वारा ठहो। अच्छा, सदा सर्व संबंधनि सां हिकु बाप ॿियो न कोई। अहिड़ा सदा स्वयं खे आधार मूर्त सम्झण वारा। सर्व संबंधनि सां हिकु बाप ॿियो न कोई। अहिड़ा सदा स्वयं खे आधार मूर्त सम्झण वारा। समय जे आधार सां परे स्वयं खे समृत सम्झी हलण वारा। अहिड़ा समृत आत्माउनि खे, बंधन मुक्त आत्माउनि खे, सदा योग युक्त आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। सर्व संबंधनि सां हिकु बाप ॿियो न कोई। अहिड़ा सदा स्वयं खे आधार मूर्त सम्झण वारा। समय जे आधार सां परे स्वयं खे समृत सम्झी हलण वारा। मतिलबु समय ते असां तयार न थियूं, समय खां पहिरियों असां तयार, शक्तिशाली आत्मा। अहिड़ा समृत आत्माउनि खे, बंधन मुक्त आत्माउनि खे, सदा योग युक्त आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। पार्टियुनि सां मुलाक़ात करनि बाप दादा। पांडव और शक्ति ॿई ही युद्ध स्थल ते उपस्थित आहिनि। युद्ध कंदे हुए, विजय प्राप्त कंदे हुए बाबा चवनि था, बाबा हाणे पार्टियुनि सां मुलाक़ात था करनि। पांडव और शक्तियूं ॿई ही युद्ध स्थल ते उपस्थित आहियो न। असांजी युद्ध कंहिंसां आहे? विकार, बुराई, कमी कमज़ोरियुनि सां। व्यर्थ संकल्प ईंदा, लेकिन असां बाबा जी यादि में रही करे, शुभ चिंतन करे विजय प्राप्त करो। विकारी संकल्प, कमज़ोरी वारा संकल्प ईंदा, लेकिन असांजी आत्मा एकदमि वैष्णवी आत्मा हुजणी खपे, शुद्ध आत्मा हुजणी खपे, जो अहिड़े संकल्पनि खे टच बि न थिए। अहिड़ा संकल्प असांखे टच बि न थियनि। पहिरियों त बाबा चईंदा हुया ईंदा सही, लेकिन हाणे असांखे अहिड़ी स्थिति ठाहिणी आहे
हिकदमि शुद्ध, जीअं वॉटर प्रूफ हूंदो आहे न, हीअं असांजी आत्मा विकार बुराई कमी कमज़ोरियुनि सां प्रूफ थी वञे, अविद्या थी वञे हिननि जी, विकार बुराई कमी कमज़ोरी व्यर्थ संकल्प। त बाबा चवनि था पांडव ऐं शक्तियूं ॿई ही युद्ध स्थल ते उपस्थित आहियो न, युद्ध कंदे हुए विजय प्राप्त कंदे हुए अॻियां वधो था, त विजयी आत्मा खे सदा विजय जी ख़ुशी हूंदी। विजयी वारनि खे ॾिसी विजय वारनि खे दुख जी लहर न ईंदी, दुख थींदो आहे हार में। विजयी रतन आत्मा सदा ख़ुशी अर्थात हर्षित रहंदी। त हिन सां बि असां चेक करे सघंदा आहियूं, अगरि असां सदा ख़ुशि रहंदा आहियूं हर्षित रहंदा आहियूं त हिकु त असां कंहिंसां आकर्षित न थींदा आहियूं, बसि बाबा सां ई आकर्षित थींदा आहियूं। ॿियो अगरि असां सदा हर्षित ऐं ख़ुशि रहूं था त असां बाबा जी श्रीमत प्रमाण सभु कमु करण वारा सदा विजयी आत्मा आहियूं। त हिन सां असां चेक करे सघंदा आहियूं, अगरि असां सदा हर्षित ऐं ख़ुशि रहंदा आहियूं त विजयी आहियूं, पोइ विजयी थी वियासीं। स्वप्न में भी दुख जो दृश्य न अचे, अर्थात दुख जे अनुभव जी महसूसता न अचे। असांजे सपने में भी दुख जी दृश्य न अचे, दुख जे अनुभव जी महसूसता न अचे। स्वप्न में भी दुख ईंदो आहे, ईंदा आहिनि न कंहिंखे ज़्यादा दुख। अगरि असां सॼो ॾींहुं दुखी जी ॻाल्हियूं सोचंदा आहियूं न त असांजे, हिकु मिनट सभु बीजो, त बाबा असांखे चवनि था कोई बि दुख जी ॻाल्हि, सपने में भी दुख जी ॻाल्हि ईंदी आहे न, सपने में भी दुख जा दृश्य ईंदा आहिनि, दुख जे अनुभव जी महसूसता थींदी आहे। लेकिन असां विजयी रतन आत्मा सपने में भी दुखी न थियूं। कोई अहिड़ो दृश्य ॾिसी करे सपने में भी दुख जी लहर न अचे। सदा विजयी जा सपना भी सुखदाई हूंदा आहिनि, दुख जा न हूंदा आहिनि। जॾहिं सपने में भी सुखदाई हूंदा त ज़रूरु साकार में सुख स्वरूप हूंदा। जॾहिं तव्हां पंहिंजी गुणनि जी महिमा कंदा आहियो त असां छा चईंदा आहियूं, मां सुख स्वरूप आत्मा आहियां, शांत आत्मा आहियां, आनंद में रहण वारी आत्मा आहियां। त इहे जेका आहे न, जो बाबा चई न संकल्प करो, मां सुखी आत्मा, शांत आत्मा, शक्तिशाली आत्मा, त हिन सां छा थींदो, असां ओड़ा थींदा वेंदासीं। पोइ ख़ुदि खे ई चेक कजो कि मां त सुख स्वरूप आत्मा आहियां, पोइ दुख किथां आहे। जॾहिं अनादि स्वरूप खां हेठि ईंदा आहियूं त दुख ईंदो आहे असांखे। त ईअं अनुभव कंदा आहियो, दुख सां किनारो करे छॾियो आहे। ॿियनि जे दुख जी ॻाल्हियूं ॿुधंदे हुए दुख जी लहर न अचे। दुनिया में केॾो दुख आहे, लेकिन असां सुख स्वरूप आत्मा पंहिंजी सुख जी लहरियूं फैलायूं, उन्हनि जे दुख जी लहरियूं असां वटि न अचे। छो जी मालूम आहे दुख जी दुनिया आहे, त छो जी पूरो कमल पुष्प समान ठहिणो आहे। हीअं न फलानो दुखी आहे इन करे मां बि दुखी थी आहियां। असांजे लाइ दुख जी दुनिया समाप्त थी वई, छो जी हुननि खे दुखी दुख नज़र थो अचे हर ॻाल्हि में, लेकिन असांखे हर ॻाल्हि में कल्याण नज़र थो अचे। त अॼु कंहिंखे दुख आहे बि उहो दुखी थो थिए, लेकिन असां छा सोचूं, असांखे त बाबा चए थी न हर ॻाल्हि में सुख आहे, हर ॻाल्हि में कल्याण। त असां कल्याण जी ॻाल्हि सोचूं त असांजी कल्याण जी ॻाल्हि जी सोचण जा वाइब्रेशन उन वटि वेंदा, त उहो बि दुख, उनजो बि दुख समाप्त थी वेंदो। असांजे लाइ त कल्याणकारी चढ़ती कला जो युग आहे, त संकल्प में बि दुख जी दुनिया खे छॾो। हलो लंगर उठी वियो आहे न, अगरि दुख ॾियण वारा संबंधी या दुख जी परिस्थिति पंहिंजी तरफ़ खींचदी आहे त सम्झो कुझु रसियूं सूक्ष्म में आहिनि,
अगरि असांखे पंहिंजी संबंधियुनि जे दुख जी परिस्थितियुनि में या उहा असांखे दुख ॾियनि था, असांखे अगरि फीलिंग अचे थी त कुझु रसियूं सूक्ष्म में रहियल आहिनि, सूक्ष्म रसियूं सभु समाप्त आहिनि या कुझु रहियल आहिनि, हुन जी परख अथवा निशानी आहे खिचावट थींदी। अगरि असांखे अगरि कोई बि दुख आहे न, दुख जी ॻाल्हि अगरि असांखे महसूसु थिए थी त असांखे कुझु न कुझु खिचावट थींदी, कुझु न कुझु फीलिंग थींदी। अगरि बंधी हुई रसियूं आहिनि त अॻियां वधी न सघंदासीं। अगरि हाणे ताईं दुख जी दुनिया जो किनारो न छॾियो आहे त संगम युग ई न थी सघंदासीं असां। पोइ त कलयुग आहियूं, संगम जे विच जा थी विया आहियो या अञा ताईं कलयुग में आहियो। न हितां जा न हुतां जा, अहिड़ी अवस्था अञा ताईं आहे त बाबा चवनि था न हितां जा न हुतां जा, अहिड़े जी अवस्था हाणे छा हूंदी त उनखे छा चईंदासीं? बुद्धि जो हिकु ठिकानो अनुभव न कंदा। भटकणु सुठो लॻंदो आहे, जॾहिं सुठो न लॻंदो आहे त हाणे भटकणु बंदि करो, अर्थात सदा सुख स्वरूप। वो कॾहिं सम्झी सघंदासीं असां जॾहिं असां हर ॻाल्हि में कल्याणकारी अनुभव कल्याण सम्झंदासीं। जॾहिं सुठो न लॻंदो आहे त ख़तमु करो, सदा पंहिंजे सुख स्वरूप में स्थित रहो। चओ त बि सुख जा बोल, सोचो त बि सुख जी ॻाल्हियूं, ॾिसो त बि सुख स्वरूप आत्माउनि खे ॾिसो। असांखे ॻाल्हाइणु, सोचणु, ॾिसणु सभु सुख स्वरूप। शरीर खे ॾिसंदा आहियो त शरीर त आहे ई अंतिम विकारी तत्वनि जो ठहियलु, है न। शरीर खे अगरि ॾिसंदासीं त शरीर त अंतिम विकारी तत्वनि जो ठहियलु आहे। हिन करे सुख स्वरूप आत्मा खे ॾिसो। अहिड़ो अभ्यास खपे जीअं सतयुगी देवताउनि खे दुख जो शब्द पतो ई न हूंदो। ईअं असांखे बि हाणे दुख जो मतिलबु अपवित्रता, दुख, इन्हनि कलयुगी ॻाल्हियुनि जी न अविद्या थी वञे। तॾहिं त असां 21 जन्मनि जो वर्ष वठिणो आहे न। अहिड़ा संस्कार ठाहियो जो दुख शब्द जो ज्ञान बि न हुजे। प्राप्ति जे आधार ते महिनत कुझु बि न आहे। महिनत आहे, प्राप्ति केॾी ऊची आहे। 21 जन्मनि जो बाबा जो परमात्मा जो वरसो थो मिले त दुख छो करो? सजा जे संस्कार ठही वेंदा न। उन्हनि जे लाइ अगरि 1 जन्म जा कुझु वर्ष महिनत बि करणी पए त वॾी ॻाल्हि न आहे। अगरि असां हाणे थोरो सो महिनत कंदासीं त कम से कम असां सजायुनि सां त बची वेंदासीं न। 5000 वर्ष जा संस्कार ठाहिण जे लाइ थोरो समय महिनत करो। दुख जे वायुमंडल, दुख जी ॻाल्हियुनि खे बाबा जी शक्ति, बाबा जे ज्ञान सां सुख में परिवर्तन करण जी महिनत करो, अभ्यास करो। असांखे पूरे कल्प जो वरसो मिले थो, पूरे कल्प जा संस्कार हाणे ठहनि था। भले असांखे सुख शांति सतयुग में 21 जन्मनि जो वर्षो बाबा चईंदा आहिनि, लेकिन द्वापर कलयुग जा बि संस्कार हाणे ठहनि था। असांजा विघ्न ईंदो, हुन में कोई नुक़सान न आहे। छो जी विघ्न छो ईंदो आहे? विदाई वठण लाइ। असांजे जीवन में विघ्न ईंदो विदाई वठण लाइ, लेकिन अगरि रुकी वेंदो आहे त नुक़सान थी वेंदो। अगरि असां हुनखे बार बार सोचंदासीं त रुकी वेंदो कि हीअ ॻाल्हि छो आई, हाणे छा थींदो। आयो ऐं हली वियो। विघ्न खे महिमान ठाहे करे विहारो न। कोई बि ॻाल्हि असां करूं था, ज्ञान में हलूं था, जीवन में कोई बि ॻाल्हि अची थी वञे, आई ऐं हली वई, पोइ हुनखे ज़्यादा सोचो न। हाणे अहिड़ो पुरुषार्थ खपे, आयो ऐं वियो। विघ्न खे अगरि घड़ी घड़ी
विघ्न खे अगरि घड़ी घड़ी जो बि महिमान ठाहियो त आदत पइजी वेंदी, हीअं छो थियो, हाणे छा करूं, हीअं करूं आहे त हीअं थिए हा, आयो आयो वियो वियो। पोइ बाबा चईंदा आहिनि महिमान ठाहे छॾियो त आदत पइजी वेंदी, पोइ ठिकानो हुनखे ॾेई छॾंदासीं। पोइ विघ्ननि ॻाल्हियुनि खे बि असांजे लॻंदो की हा इहे असांखे विहारंदा, इन करे असां हिन वटि वञूं था। इन करे आयो ऐं वियो, अधु कलाक माया महिमान आहे न, अधु कलाक जी महिमान आहे, इन करे तरस त न पईंदो आहे। हाणे तरस न करो माया ते। हाणे बि यादि जी यात्रा जा अनुभव ऐं डीप रूप में, ॿियो बि डीप रूप में थी सघंदी आहे। वर्णन सभु कंदा आहिनि, यादि में बि रहंदा आहिनि, लेकिन यादि सां जो प्राप्ति थियणी आहे, हुन प्राप्ति जी अनुभूति खे ॿियो वधायो। हुन में हाणे समय ऐं अटेंशन ॾियण जी आवश्यकता आहे। बाबा चवनि था जंहिंसां मालूम पवंदो कि सचमुच अनुभव जे सागर में असां डूबल आहियूं। त हाणे ॿियो ई समय ॾियो, ऐं हाणे त केॾो थोरो समय रहियल आहे, त पंहिंजो ॿियो ई प्राप्ति करण लाइ, बाबा खां वरसो वठण लाइ समय ॾियो, अटेंशन ॾियो। जी पवित्रता शांति जे वातावरण जी वासना ईंदी आहे, उहो श्रेष्ठ योगी लग्न में मग्न रहण वारो ईअं अनुभव थिए। नॉलेज जो प्रभाव आहे, योग जी सिद्धि स्वरूप जो प्रभाव हुजे। भई ज्ञान त आहे, लेकिन असां बाबा जी शक्ति सां सिद्धि स्वरूप प्राप्त करूं। मतिलबु असां कंहिंखे चऊं ये तूं शांत थी वञो, तव्हां सुखी आत्मा आहियो, शांत आत्मा आहियो, त उहो शांति जो अनुभव करे उहा आत्मा। इहा थींदी आहे योग जी सिद्धि। असांजे बोल में असां संकल्प करूं कंहिंजे लाइ इहा आत्मा जा दुख दूर थी वञनि, त बराबरि उन जा दुख दूर थी वञनि, उनखे अनुभव थिए। त नॉलेज जो प्रभाव आहे, योग जी सिद्धि स्वरूप जो प्रभाव आहे। त उहो तॾहिं थींदो जॾहिं असांजो तॾहिं असांखे अनुभव थींदो। पहिरियों ख़ुदि ते ई प्रैक्टिकल करे ॾिसूं। कॾहिं असां दुख जो वायुमंडल आहे, अगरि असां फीलिंग अचे थी, हुन समय संकल्प करो मां सुख स्वरूप आत्मा आहियां। चेक करो मुंहिंजो दुख घटि थियो, अशांति घटि थी, मां शांत स्वरूप आत्मा आहियां। पोइ ॿियनि ते बि अनुभव, ॿियनि जे लाइ बि चओ। कोई ज़िद्दी ॿार आहे, हुनखे संकल्प करो ये ज़िद न करण वारी आत्मा आहे। हीअं ख़ुदि बि अनुभव करो, ॿियनि ते बि यूज़ करो। जीअं अगरि हुन सागर जे तले में हली वेंदा आहियूं दुनिया में, वैसे अनुभव जे सागर जे तले में हली वञो। रोज़ नयो नयो अनुभव करो। त यादि जी यात्रा ते अटेंशन ॾियो। अंतर्मुखी थी करे अॻियां वधणो, उहो हाणे घटि आहे। हाणे अंतर्मुखी थी करे अॻियां स्वयं जी स्टेज खे वधायो। सेवा कंदे हुए यादि में डूबल हुओ, इहो प्रभाव हाणे घटि आहे। सेवा कंदा आहियो, इहो प्रभाव आहे, लेकिन निरंतर योगी उहा स्टेज अचणी खपे। निरंतर असां सेवा कंदे हुए, चाहे मन सां, चाहे वाचा, चाहे कर्मणा, बाबा जी यादि में हुजणा खपनि। इन जी इन्वेंशन कढण जी धुन लॻायो। जो के न कयो उहो मां करे ॾेखारियां, जो के न कयो उहो मां करे ॾेखारियां। यादि जी यात्रा जे अनुभव जी रेस करो। बाबा चवनि इन जे लाइ जो योग शिविर कराईंदा आहिनि, उन्हनि खे चांस सुठो आहे। ॿियो कोई ड्यूटी न आहे, हिकु ई ड्यूटी आहे। जो शिविर हाणे हले थो न, मधुबन में शिविर हले थो, त हिन समय भटियूं थींदियूं मधुबन में। त अहिड़े समय में भले असां मधुबन नथा वञी सघूं, त घर वेठे बि थोरो थोरो समय कढो, बाबा जी यादि में वियो, ज्ञान जे चिंतन में वियो, पोइ तव्हांखे सुठा सुठा अनुभव थींदा।
बाबा चवनि था इन सां निर्विघ्न बि रहंदा, वातावरण बि चेंज थींदा। हाणे पंहिंजे में बिज़ी, ॿियनि खे ॾिसण ॿुधण जी, विघ्ननि में कमज़ोर थियण जी मार्जन न रहंदी आहे। हाणे पंहिंजे में बिज़ी रहो, ॿियनि खे ॾिसण ॿुधण, विघ्ननि में कमज़ोर थियण जी मार्जन न रहंदी आहे। अहिड़ो प्लान ठाहियो जो हर हिकु पंहिंजे में ई डूबल हुजे। चाहे साकार चीज़नि जो नशो आहे, चाहे प्राप्ति जो, उन में ही लवलीन रहो। वातावरण में न वञो, वातावरण में न वञो जो लहर फैले। मतिलबु दुनिया में त ॾिसो दिन प्रतिदिन दुख वधे ई थो। अगरि असां दुनिया जी ॻाल्हियूं ॾिसंदासीं ॿुधंदासीं न त एॾो दुख, एॾो परेशानी आहे, माण्हू एॾा भारी आहिनि। लेकिन असांखे बाबा की यादि, बाबा जे ज्ञान जे मनन चिंतन में, बाबा जी यादि में जेतिरो असां लवलीन रहंदासीं न, ओतिरो उन्हनि वटि बि वाइब्रेशन वेंदा। उहे बि पंहिंजे दुख दर्द सां भुलिजी वेंदा, परे थी वेंदा। त हीअं असां वातावरण खे असांखे ठाहिणो आहे। कीअं? ख़ुदि सदा बाप जी यादि में लवलीन थी करे। चईंदा न त तव्हांजे कारण सर्व जो भलो। त असां जेतिरो ज्ञान योग में लवलीन रहंदासीं, ओतिरो दुनिया वारा बि दुख दर्द खां मुक्त रहंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।